रोज़े जे रखण ऐं खोलण जो जेको वक़्त जी पाबंदी आहे, इफ़्तार जे हवाले सां सिज जो ग़ुरूब थियण लहण ऐं सहरी जे हवाले सां जेको तुलूए फजर सादिक जो वक़्तु आहे। त सहरी ऐं अफ़्तारी जे टाइम ते मुख़्तलिफ़ मस्जिदनि मां कुझु टाइम जे फ़र्क़ सां मुख़्तलिफ़ अज़ानूं अचनि थियूं। हाणे असांखे कहिड़ी अज़ान ते अफ़्तारी करणु खपे या सहरी करणु खपे? अहिड़ी तरह सां टीवी ते नशर थियल अज़ान ते सहरी या अफ़्तारी वग़ैरह करे सघिजे थी या न? बिस्मिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह। सहरी ऐं इफ़्तारी जे हवाले सां जेका शरीयत जी रहनुमाई आहे उहा यानी कि उन जो ताल्लुक़ अज़ान सां न आहे, उन जो ताल्लुक़ आहे कि सुबह सादिक़ जे तुलू हुजण सां। जीअं त अल्लाह तबारक व तआला क़ुरान मजीद में इरशाद फरमायो कि कुलू वशरबू हत्ता यतबय्यन लकुमुल ख़ैतुल अबयज़ु मिनल ख़ैतिल अस्वदि मिनल फ़जर सुम्मा अतिम्मु सियाम इलल लैल। खाईंदा पीअंदा रहो जेसि ताईं त जेका आहे हत्ता यतबय्यन लकुमुल ख़ैतुल अबयज़, यानी कि सुबुह जी सफ़ेद धारी जेका आहे राति जी कारी धारी खां नुमाया न थी वञे। सुम्मा अतिम्मु सियाम इलल लैल, पोइ राति ताईं यानी सिजु लहण ताईं रोज़े खे मुकमल कयो। त रोज़े खे बंदि करणु या खाधे पीते खां रुकण जो जेको वक़्तु आहे इहो असल में फजर सादिक़ जे तुलू थियण सां आहे। त जीअं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु हदीस में बि इरशाद फरमायो कि इज़ा अक़बल लैलु मिनहा हुना व अदबर नहारु मिनहा हुना व ग़रुबत शम्स अफ़्तर साइम। त जॾहिं राति अची वञे यानी कि सिजु लही वञे ऐं जेको आहे ॾींहुं ख़तमु थी वञे, हलियो वञे ऐं सिजु जेको आहे ग़ुरूब थी वञे त रोज़ेदार रोज़ो खोले वठे। त इहा बुनियादी शइ असां जेको ज़हन में रखूं त रोज़े जे रखण ऐं खोलण जो जेको वक़्त जी पाबंदी आहे इहा जेको इफ़्तार जे हवाले सां सिज जो ग़ुरूब थियण लहण ऐं सहरी जे हवाले सां जेको तुलूए फजर सादिक जो वक़्तु आहे। अज़ान जे हवाले सां बि हिकिड़ी रिवायत मौजूदु आहे कि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि बिलाल रज़ी अल्लाह अन्हु राति जो अज़ान ॾींदा आहिनि, जे उहो अज़ान ॾियनि त पोइ खाईंदा पीअंदा रहो, यानी उन ते पाबंदी न आहे एसि ताईं त इब्न उम्मे मक्तूम जेका अज़ान ॾियनि। ऐं इब्न उम्मे मक्तूम रज़ी अल्लाह अन्हु जे बारे में अचे थो त उहे जेका आहिनि उहो नाबीना हुया। त माण्हू रिवायत में ज़िक्र आहिनि त फला युअज़िन हत्ता युक़ाल असबहता असबहता, ओसि ताईं अज़ान न ॾींदा जेसि ताईं उन्हनि खे इहो न चयो वञे त सुबुह थी वई आहे, सुबुह थी वई आहे। त अज़ान जे इन वक़्तु थिए थी जेको सुबुह जो वक़्तु आहे यानी कि तुलूए फजर सादिक जो वक़्तु आहे, इन टाइम अज़ान थिए थी त माण्हू उन अज़ान जी पाबंदी करे सघे थो। इन रिवायत जी रोशनी में उलमा इजाज़त ॾिनी आहे। पर जे ख़बर माण्हू खे अॼुकल्ह त असांजे लाइ आसानी काफ़ी थी वई आहे, पहिरीं जेका कैलेंडर ठही वेंदा आहिनि, जेको रमज़ान जी अफ़्तारी सहरी जी टाइम जेको आहे मुक़ररु थी वेंदो आहे, गवर्नमेंट जी तरफ़ खां बि ॿुधायो वेंदो आहे त हे सहरी जो वक़्तु आहे, इफ़्तारी जो वक़्तु आहे, त वक़्त जी पाबंदी करणु खपे। ऐं जेके अज़ान में इहो ख़्यालु रखे कि जंहिं अज़ान ते हू जे सहरी करे थो, इफ़्तारी करे थो, उहो अज़ान में जेको मुअज़िन उन वक़्त जो पाबंद हुजे। उन वक़्त जी पाबंदी मुअज़िन नथो करे, अॻिते पोइते करे थो, त उन अज़ान जी उनखे पाबंदी न करणु खपे, बल्कि उन वक़्त जी पाबंदी करणु खपे जेको त तुलूए फजर सादिक जो वक़्तु आहे। बाक़ी जेको अव्हांजो सवाल जो इहो हिसो आहे, ॿियो जेको टीवी ते नशर थियल अज़ान, टीवी ते नशर थियल अज़ान, त इन सां जेको आहे रोज़ो जेको बंदि बि करे सघिजे थो ऐं छोड़े बि सघे थो इंसानु जेको आहे रोज़े खे इफ़्तार बि करे सघे थो। छो जो उमूमन जे ऐं ख़ासि तौर ते टीवी जे अज़ान में या रेडियो जी अज़ान में इहो ख़्यालु रखे त उन मुल्क जी अज़ान हुजे, उन इलाइक़े जी अज़ान हुजे। जीअं मसइलन पाकिस्तान में आहे त पाकिस्तान में लाहौर जी अज़ान में, इस्लामाबाद जी अज़ान में, कराची जी अज़ान में फ़र्क़ु आहे टाइम जो। उन इलाइक़े जी जेका रेडियो चैनल आहे या टीवी चैनल आहे ऐं उन जे मुताबिक़ उन इलाइक़े जे मुताबिक़ टाइम ॿुधाए करे उहो जे अज़ान ॾियनि था त उन सां रोज़ो खोलण में, इफ़्तार करण में या सहरी वग़ैरह जी पाबंदी करण में को हर्ज़ु न आहे, जाइज़।